थरपारकर जे तहलके नंगरपारकर जे ॻोठ तुगुसर खां उतर तरफ़ वॾी भिट ते हिन शहीद दरवेश जी मज़ार मौजूदु आहे। हिन दरवेश जो असल नालो शहीद ग़ुलाम अली खोसो आहे। हिते मुक़ामी माण्हुनि में ॾाठड़ीअ फ़क़ीर तौरु मशहूरु आहे। ॾाठड़ीअ फ़क़ीर उन करे था सॾीनि जो हिते हर साए सूमर ते कई ॾाठनि जे सूर जा सतायल मरीज़ अचनि था, जिन जो ईमान आहे त खेनि 100% फ़ाइदो थिए थो। हिते ईंदड़ पाण सां गॾु कंहिं थांव में मानी माटे खणी ईंदा आहिनि ऐं इहो मानी हिते थांवनि समेत छॾे वेंदा आहिनि, जंहिंजो मिसाल हिते वॾे तइदाद में पियल थांव आहिनि। इहा मानी हिते मोर ऐं ॿिया पखी पिया खाईंदा आहिनि। बासण ईंदड़ माण्हू कंहिं बि क़िस्म जे हिकु खाधे पीते जी शइ खे हमेशह जे लाइ तर्क करण जो वचन पिणु कंदा आहिनि। अहिड़ो रंग हिंदुस्तानी फिल्म Z+ में बि असांखे ॾिसण जे लाइ मिले थो, जंहिं में बि हिकु दरगाह ते बास पूरी थियण लाइ खाधे पीते जी हिकु शइ छॾी वेंदी आहे। वला आलम केतिरो फ़ाइदो थिए थो या न, पर अवाम जजे तइदाद में हिन दरगाह जो पंधु करे थी